चेदी नगरी जे महाराजा के राज जो शंकर भगवान दर्शन ॾेई चयो सुबुह थियण सां पंहिंजे कन्या जो विहांउ हुजे नगरीअ जे राजकुमार सां कराए, न त दर दर जो भिखारी बणाईंदुसि। महाराजा उथण सां पंहिंजे धीअ जी शादी उज्जैन जे राजकुमार सां कराई। हिकु ॾींहुं राजकुमार शिकार ते निकितो पर शिकार हिकु कोन लॻुसि। उन करे हिन हिकु बाग़ में मंजिल कराई। उहो बाग़ राजकुमार जो हो ऐं केतिरा ब्राह्मण गुल मेवा पटण आया। मालीअ खे न मना कई। उन ते हिननि राजकुमार खे चयो अॼु कारकत महीने जी साई चौथ आहे ऐं सूमरु आहे। अॼु मनवांशक विर्त जी मोकलाणी करणी आहे। पर माली गुल ऐं मेवा पटण कोन थो ॾे। राजकुमार इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, छो त हिन पिणु उहो विर्त रखियो हो ऐं उन खेसि छोरणो हुयो। पर खांसि ॻाल्हि यादि लही वई हुई। हिन घर ॾांहुं लॾूं या चूरी ठहिराइण लाइ सिपाही मोकिलिया, पर हिन जी राणी लॾुनि जी गाॾी भराए मोकिली। हिन ब्राह्मण जे चवण ते पूरो अंदाज़ कढी विर्त जी मोकलाणी कई। ओम नमः शिवाय। 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 पर महल में आयो मोकलाणी कई ऐं पोइ महल में आयो रात जो निंड में शंकर भॻवान खेसि चयो त सुबुह जो उथण सां राणीअ खे देश निकाली ॾे। सुबुह जो उथण सां राणीअ खे राजकुमार जी आज्ञा ॿुधाई वई। वज़ीर हिन खे पनाह ॾिनी पर गिरफ़्तार कयो वियो, जंहिं करे उतां हली वई। हिकु वापारीअ यादि करे हिन खे पाण वटि रहायो त खेसि वापार में ॾाढो नुक़सानु पहुतो, जंहिं करे उतां बि लोधजी निकिती। हिकु कुंभर खेसि पाण वटि अजो ॾिनो त उन जा ठिकर जा तां भॼी पिया ऐं संदसि पुटु गॾु सूधो गुम थी वियो। इन करे उतां बि अकाली वई। हिकु बाग़ में पहुती त बर्फ़ पवण करे गुल ॿूटा नास थी विया, जंहिं करे मालीअ खेसि धिके ॿाहिरि कढी छॾियो। हाणे हिन आपघात करण ते चाहियो। जंहिं नंदीअ में ॿुॾण ते चाहियईं सा नंदी सुकी वई। जंगल में शींहं खेसि खाइण आयो। हिन वटि पहुचे उते जो उते ॼमी वियो। हीअ हलंदी हलंदी अची सवालिया नाले पहाड़ ते पहुती, जिते शंकर भॻवान जो हिकु आलीशान मंदरु हो। हिन हुन मंदरु अंदरि घिरी वई ऐं दर बंदि करे वेही रही। मंदर जो पूजारी आयो ऐं दर खोलायो। पूजारीअ हिन खे दुखी ॾिसी हिन खे धर्म जी धीअ कयो। हिकु ॾींहुं जोगीअ वटि लॾूं ऐं चूरी अचणु लॻा, तॾहिं सभु हिकु वजन जा हुआ। उन ते पूजारीअ खेसि मनवांशक जी महिमा ॿुधाई। हाणे खेसि पंहिंजी भुल यादि आई। पूजारीअ खां आज्ञा वठी हिन बि हुन विर्त जो पालन कयो त होॾां उज्जैन जे राजकुमार खे निंड में शंकर भॻवान दर्शन ॾिनो। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। दर्शन ॾेई खेसि चयो त सुबुह जो रित ईंदो, जंहिंखे ॿ ढगा ॿधल हूंदा, उन्हनि खे ॻाढ़ो कपिड़ो ॿधल हूंदो। रिथ लाहींदड़ ॾिसण में कोन ईंदो। राणीअ खे वठी अचण लाइ 2 बुजरंग उन में विहारजो। उहो रिथ पाण ई उते उन्हनि बुजरंगनि खे पहुचाईंदो जिते राणी आहे। उनखे इज़त सां वठी अचनि। सुबुह जो बराबरि उहो रिथ आयो। रिथ खे सभु ॾिसी रहिया हुआ, पर हलाईंदड़ खेसि कोन ते ॾिसण में आयो। 2 बुजरंग हुन में विहारिया विया। रिथ हिननि खे उते पहुचायो जिते राणी हुई। धर्म जे पीउ खां मोकिलाए राणी 2 बुजरंगनि सां गॾु हली। वाट ते जिन मथां मुसीबतूं आयूं हुयूं, उन्हनि मथां पाणीअ जा छंडा आईं त वरी साॻिया आसूदा थी विया। शिव हरि ओम नमः शिवाय। शिव हरि ओम नमः शिवाय।
शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय हरि ओम 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 नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय। सुकल नंदी बहण लगी ऐं पत्थर थियल शींहं गजगोर करे जंगल ॾांहुं भॼी वियो। उन खां पोइ राजकुमार इज़त सां राणीअ खे वठी आयो। चौधारी ख़ुशियूं थियण लॻियूं। उन ॾींहुं ढंढोरो ॾियारियो वियो त को बि घर में बाहि न ॿारे। सभु राज दरबार मां अची काई वञनि। जेको बाहि ॿारींदो उनखे फांसी ॾिनी वेंदी। उन वक़्तु हिकु ब्राह्मण आयो जंहिं खेसि ॿुधायो त अॼु सूमर आहे। सूमर जो ॾींहुं ॿुधी राणीअ खां छिरक निकिरी वियो। राजा ॾांहुं उहा ख़बर ॾियारे मोकिलियाऊं ऐं खेसि नियापो मोकिलियाई त उहो माण्हू हथु करे मोकिले जंहिं कुझु बि न खाधो हुजे। सिपाही घाट तां हिकु ॿुढी स्त्रीअ खे वठी आया जा उथण वेहण खां लाचार हुई। सदा शिव चई नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय हरि ओम 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 नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय। सदा शिव चई राणी उन मथां छंडो विधो त खेसि बदन में ताक़त अची वई। पोइ हिन औरत खां पूॼा कराई। पूॼा करे सभिनी शंकर भॻवान जो श्रद्धा सां भॼन कयो त आसमान मां वान आयो ऐं मुक्ति पातल ॿुढी औरत खे उन में विहारे देवताऊं हर हर महादेव चवंदा वान खे उॾाए खणी विया। उज्जैन जो राजा राणी ॿारनि सां कुझु गुज़ारींदो आख़िर महादेव जो ध्यानु धारींदे शिवलोक में वञी पहुतो। बोल नीलकंठेश्वर महादेव की बोल कपिलेश्वर महादेव की बोलो माता रुक्मणी देवी की जय। कथा जो मातम ऐं फल हीअ कथा जेको भॻवान शंकर जो मनवांश नाले विर्त रखी सूमर ॾींहुं कंदो या ॿुधंदो त अंत समय में स्वर्ग जा सुख माणींदो। पर जीअरे हूंदे बि अॻियां कोई दुख न ईंदो। उनजे घर में ॾुध पुट लक्ष्मीअ जो वासो थींदो। सुख संपत्ति थींदी। मन खे तंदुरुस्ती मिलंदी ऐं तन तंदुरुस्त रहण जो घर जा सभु मतिलब पूरा थींदा। पर हिन विर्त छोड़ण वक़्तु इहो ज़रूरु ख़्यालु रखणु घुरिजे त लॾूं या चूरी के वजन जा हुअणु घुरिजनि। जेको बि घटि या वधि कंदो त शंकर भॻवानु हुन ते सख़्तु नाराज़ थींदो। उहो प्राणी सख़्तु तकलीफ़ूं ॾिसंदो। तंहिं करे इहो ज़रूरु ख़्यालु रखणु घुरिजे। हीअ कथा सूमर जे ॾींहुं करणु घुरिजे, ॿिए ॾींहुं न। सूमर जे ॾींहुं सवेल सुबुह जो सनानु पाणी करे ॿियनि ख़्यालनि खे पासीरो रखे हीअ कथा पढ़णु घुरिजे। हीअ कथा चित लॻाए पढ़णु घुरिजे। हीअ कथा पढ़णु ऐं ॿुधंदड़ खे चित लॻाइण सां ॿुधणु घुरिजे। ईअं करण सां सभिनी जूं मन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं। संदसि भॻवानु शंकर उन प्राणीअ ते सख़्तु राज़ी थींदो। उनजा सभु मतिलब सभु मुरादूं पूरियूं थींदियूं। कॾहिं बि मथसि दुखनि जी छाया कान ईंदी। ओम शांति शांति शांति। बोल कपिलेश्वर महादेव की बोल मंचा वाचा महादेव की बोलो माता रुक्मणी देवी की आज के आनंद की जय। गौ माता की जय। बोल गुरु नानक देव की जय। घणा ॼणा वेठा आहियूं जय ई नथी निकिरे थोड़ा ई ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।
भाई कंहिंखे रुमाल चाढ़णो आहे छा त चाढ़ो, आरतीअ खां पोइ न चाढ़ींदासीं, चाढ़णो हुजेव त सदाईं चाढ़ो, न त हाणे आरती कयो। बोल गुरु नानक देव की जय, सतगुरुदेव भगवान कल्ह अञा की स्वामी जन जय। चयो माना वॾनि स्वामी जन जी आर्तवार ॾींहुं कैसेट हलंदी आहे, माना सुबुह जो 8:30 खां 9:30 ताईं। मैं जेको माण्हू हिकु दफ़ो बि प्रेम प्यार सां जय श्री कृष्ण चवंदो या जंहिंजो विश्वास हुजे, उहो मां थी चवां ओम नमः शिवाय प्रेम सां चवंदो, उन जा पाप सभु कटिजी वेंदा। ईअं गीता में बि लिखियलु आहे, पर प्यार सां घटि में घटि ॿियो न चओ त न चओ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बोल कपिलेश्वर शर महादेव की जय। ओम। हा उहो सही आहे न मासी, दिलि सां तव्हां सॼे ॾींहं में हिकु दफ़ो चओ, बिना दिलि जे सॼो ॾींहुं वेठा चओ, भॻवानु चवंदी चढ़ी थी वई सॼो ॾींहुं मूंखे यादि करे हले त न राति हूअं ई बि नथी, तंहिं करे छो न भली सॼे ॾींहं में हिकु दफ़ो ई चयूं न। असां त हाणे उन दर ते वेठा ई आहियूं, असां छो टाइम कढी वेठा आहियूं, कोई बि वांदो कान्हे हिते, सभु कंहिंखे कम आहिनि, नंढा ॿार ॿुढा सभु बिज़ी आहिनि, पर असां हिते वेठा छो आहियूं, छो जो असांखे महादेव जा विर्त रखिया आहिनि, अम्मा जी वरसी आहे, असां उन्हनि खे सॾु कयो आहे, अॼु उन्हनि जी आरती पूजा प्राण प्रतिष्ठा कई आहे भॻवान जी, त असां वञूं त असांजी हिन दर ते आस पूरी थींदी। जे असां आस पूरी करण जे लाइ टाइम कढी वियूं था त पोइ छो न उन जी जय मल्हायूं, छो न पंहिंजियूं चिंताऊं ॾेई छॾियूं, जे न ॾींदासीं त उहो सम्झंदो भई ॾेखाओ आहे, तंहिं करे उहे सभु असांखे चिंताऊं ॾेई छॾिणियूं आहिनि। छा चवणो आहे, भई ॿारु हूंदो आहे न नंढड़ो, उहो माउ खे पकड़ींदो, मूं खॾो हूंदो न तॾहिं बि माउ चवंदी, मां उहो ॾिसंदी भई मुंहिंजे ॿार लाइ इहो खॾो आहे, उनखे पढ़े करे वठंदी। तीअं असां सभु ॿार आहियूं हुनजे अॻियां, जे असांजो भॻवानु कंहिं महिल थोरो घणो नथो ॿुधे त बि सम्झो हुनजी भलाई आहे, हिन में उनजी उहो तॾहिं जॾहिं असां उथण सां ई भॻवान खे इहा प्रार्थना कंदासीं, तेरा बाणा मीठा लॻे। कंहिं महिल माण्हूअ खे कौड़ी दवा बि छो फ़कड़ी पवंदी आहे, शरीर जे ठीकु थियण लाइ, भई मां इहा कौड़ी दवा फ़कियां थी पर मुंहिंजो आरामु केॾो मूंखे मिलंदो, त भॻवानु असांखे थोरी तकलीफ़